अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान एहसान नारेजो अॼु ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। पिरियालो मासूबत अली नारेजो जी रिपोर्ट मुताबिक़ पिरियालो भरिसां कच्चे वारे इलाइक़े में फैज़ मोहम्मद बिंडो पुलिस इलाइक़े में ॿिए ॾींहुं बि मुख़्तलिफ़ ॻोठनि फैज़ मोहम्मद बिंडो थाणे जी पुलिस जा अटाला साण करे चढ़ायूं कयूं ऐं चादर चारदीवारी तक़दस पामाल कंदे ॻोठाणनि खे तशदुद जो निशानो बणण सां गॾोगॾु ॻोठनि मां फुरलट कई ऐं ट्रैक्टर अन रोक रक़म पुलिस खणी वई, जॾहिं त मज़हर नारेजो, सईद डंडाई, अब्दुल मजीद नारेजो समेत ॿियनि केतिरनि खे गिरफ़्तार करे गुम कयो, जॾहिं त ॻोठ हाजी मीरल नारेजो, अब्दुल मजीद गंवार, ॻोठ मोहम्मद कासिम डंडाई ऐं ॻोठ मोहम्मद कोड़ल समेत ॿियनि ॻोठनि ते चढ़ायूं कयूं। उन मौक़े ते ॻोठाणनि एहतिजाज कंदे ॿुधायो त पुलिस चादर चारदीवारीअ जो तक़दस पामाल कंदे औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद कयो ऐं ॻोठ मीरल नारेजो मां 10 खां वधीक मेंहियूं ऐं गऊं काए वई। ॻोठाणनि रहीमदाद नारेजो, बशीर अहमद नारेजो ऐं ॿियनि चयो त ॾोहारियुनि जी आड़ में पुलिस असां शरीफ़नि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां इंसाफ़ ॾियण जो मुतालबो कयो आहे। नसीराबाद मां गुलशन मंगीअ जी रिपोर्ट मुताबिक़ सेबको इंतिज़ामिया तरफ़ां नसीराबाद जे शहरियुनि सां ज़्यादतियुनि ख़िलाफ़ चोथें ॾींहुं बि सुजाग शहरी इताद नसीराबाद जे अॻवान तरफ़ां कारा तवा खणी शालती पार्क में एहतिजाज कयो वियो। इताद जे अॻवाननि सदर मंसूर सुमरो, जनरल सेक्रेटरी अलीगुल कांदड़ो, दिलदार एरी, यासीन चांडी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में सेबको इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। शिकारपुर मां अब्दुल आज़ीज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर जे समाजी वर्कर गुलाम हुसैन जतई पंहिंजे दोस्तनि सजाद खान मर, लाला, नदीम खान पठान ऐं गुलाम क़ादिर कलाजी जे तावन सां ग़रीब दिहाड़ीदार मज़दूरनि में ईद जा कपिड़ा विराया। उन मौक़े ते हुन ॻाल्हाईंदे चयो त हीउ वक़्तु असांखे इहो सेखारे थो त ग़रीबनि बेपहुच माण्हुनि जी मदद जे लाइ असांखे ॿाहिरि निकिरणो पवंदो, बग़ैर कंहिं ज़ात पात जे ग़रीबनि जी मदद करणी पवंदी। लखी गुलाम शाह मां NM सिंधीअ जी रिपोर्ट मुताबिक़ चक भरिसां 2 नौजवान हथियारबंदनि हथां अगवा खानपुर वासी नौजवान हमादुल्ला हिकिड़ो ऐं ॻोठ खाईअ वासी मोहम्मद अली हिकिड़ो सखर माटण ॾांहुं वञी रहिया हुआ त उन्हनि खे ॿुध ॻोठ वटां अगवा कयो वियो। हिक खे थोरो पंधु हली अॻिते धाड़ियल छॾियो, जॾहिं त हमादुल्ला खे अगवा करे खणी वञी रहिया हुआ। ॻोठाणनि जी वार ते ॻोठ सामाणे जी वांड वटि धाड़ेलनि ऐं ॻोठाणनि मुक़ाबिलो थियो। धाड़ेल ॿिए बग़वीअ खे बि ज़ख़्मी करे फ़रार थी विया। सकरंड मां राजकुमार ओड जी रिपोर्ट मुताबिक़ हुकूमत जे लॉकडाउन में नरमीअ खां पोइ सकरंड जे बाज़ारनि जूं रौनकूं बहाल थी वयूं। सकरंड जी शाही बाज़ार, सोनारा बाज़ार, इब्रार मार्केट, काज़ी अहमद रोड, स्टेशन रोड जो समूरियूं मार्केटूं ऐं दुकान खुली विया। रेशम गली ऐं मंदर गलीअ में वॾे तइदाद में औरतूं ईद जी ख़रीदारी कंदे नज़र आयूं। माण्हुनि सोशल डिस्टेंस जी परवाह कंदे जूतनि कपिड़नि जे दुकाननि ते माण्हुनि जा हुजूम नज़र आया। लालू रैंक मां बदरुद्दीन मुगेरे जी रिपोर्ट मुताबिक़ आलमी वबा कोरोना वायरस पखिड़ण जे ख़ौफ़ खां हुकूमत तरफ़ां लॻायल लॉकडाउन जे करे कारोबार ठप थी वियो। हुकूमत तरफ़ां लॉकडाउन में नरमी करण खां पोइ कारोबार ॿीहर खुली विया। आवाम जे चेहरनि ते सराही। मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे आवाम चयो त कारोबार त खुली वियो आहे, पर महांगाई उरूज ते आहे। हुकूमत खे घुर्जे त दुकानदारनि खे रेट लिस्टूं ॾिनियूं वञनि। इस्लामाबाद मां कोरोना कमांड सेंटर जी 11 मई जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान अंदरि कोरोना जे कंफर्म मरीज़नि जो अघु 30,939 आहे, जॾहिं त मरंदड़नि जो तइदादु 667 थी वियो आहे। हिन मर्ज़ मां सिहतयाब थींदड़नि जो अघु 8,212 आहे। ॿिए तरफ़ सॼी दुनिया में कोरोना जा कंफर्म मरीज़ 42,18,447 आहिनि। ॿिए तरफ़ सिहतयाब थींदड़नि जो अघु 15,06,743 ऐं मरंदड़नि जो तइदादु 2,84,762 आहे।